जय झूलेलाल, सुप्रभात। मां संध्याणी कंचन सुनील खत्री तव्हां सभिनी जो स्वागत थी कयां अॼु जे हिन व्लॉग में। हाणे थी रहिया आहिनि 8:45। आई नो असां जाम देरि सां उथिया आहियूं अॼु, छो त राति जो एडिटिंग कंदे कंदे काफ़ी टाइम लॻी वियो। हिन खां पोइ ऑडर्स बि चङा आयल हुया माण्हुनि जा, त उहे पंच करण में नेट चङो स्लो हुयो, त उन में जाम टाइम लॻी वियो। असां सुम्हंदे हिकु थी वियो, जेको असां 10:30-11 बजे सुम्ही पवंदा आहियूं, त डेफिनेटली अॼु उथण में देरि थियणी हुई, बट नो वरीज़। ऐं ॿी हिकु ॻाल्हि आहे त हाणे माईअ जो बि फ़ोन आयो कि उहो न अचण वारी आहे, कंप्लीट लॉकडाउन लॻी वियो आहे। हेठि किरियाने वारे बि मूंखे मैसेज कयो आहे कि 7 बजे खां 11 बजे ताईं सामान मिलंदो, त हाणे उनखे पहिरियों ऑडर ॾींदसि। उन खां पोइ किचन जो हाल ॾिसंदव त तव्हांखे लॻंदो बाप रे हेॾा सभु बासण केरु धोईंदो, त डेफिनेटली उहे बि मूंखे ई धोइणा पवंदा। उहे धोईंदसि, नाश्तो ठाहींदसि। नाश्ते ते ॾिसां ठाहिण वारा आहियूं पोहा जी रेसिपी बि शेयर करण वारी आहियां तव्हां सां। ऐं उन खां पोइ असां थोरो झाड़ू पोछो कंदासीं। उन खां पोइ सनानु पाणी करे पूजा करे मिलूं था। अॻियां जीअं जीअं रूटीन वधंदो तीअं तीअं ॾिसंदा रहंदासीं। कीप वॉचिंग, ॾिसंदा रहो, मज़ो वठंदा रहो। तव्हां बि पंहिंजो कमु कंदा रहो। उमेद आहे तव्हांजे घर में माई आई हूंदी। अगरि तव्हां उल्हासनगर में आहियो त डेफिनेटली आई हूंदी, लेकिन कल्याण साइड में किथे आहियो त आई गेस शायदि न आई हूंदी, छो त बसिस वग़ैरह बंदि आहिनि। ऐं यस, काफ़ी ॾुखियो समय थो हले सभिनी लाइ। उन्हनि खे बि ॾाढी दिक़त थी वई आहे। उन्हनि जो घर ख़र्च बि कई माण्हुनि जो उन मां ई हलंदो आहे। झूलेलाल महिर करे सभिनि ते। ॾिसूं था अॼु जो ॾींहुं कीअं थो गुज़रे। ये बासण मलजी विया आहिनि। हाणे असां ध्रुविका खे खीर ॾींदासीं। खीर में असां विझंदासीं खंडु ऐं प्रोटीन पाउडर। अॼुकल्ह कोविड जो टाइम आहे, न्यूट्रिशन जे ॿारनि जो ख़ासि ख़्यालु रखो। मां हिनखे ॾींदी आहियां वेल जो स्मार्ट एंड स्ट्रॉन्ग। तव्हां कहिड़ो प्रोटीन पाउडर ॿार खे ॾींदा आहियो, प्लीज़ शेयर कजो कमेंट करे। इहो हाणे ध्रुविका जेसिताईं दूध पीअंदी तेसिताईं असां ठाहींदासीं पोहा। मां गैस ते रखी आहे तई, उन में विधो आहे थोरो तेल, उन में असां विधो आहे थोरो जीरो ऐं थोरी सी हल्दी। जीअं ई और चटकारो खाइण लॻंदी असां हिन में विझंदासीं वढियल पटाटो। मां हिते हिकु वॾो पटाटो विधो आहे। तव्हां पटाटो स्किप बि करे सघंदा आहियो पंहिंजे चॉइस जे मथां। अगरि तव्हां डायबिटिक आहियो त पटाटो न विझो, लेकिन असांखे पोहनि में पटाटो वणंदो आहे, इन करे मां नंढा नंढा पीस पटाटे जा कटे करे उन में विझंदसि। इन पोहनि में तव्हां पटाटे जे बदिरां पंहिंजे चॉइस जूं भाॼियूं विझी सघंदा आहियो, के गजर, पीज़, कॉर्न, जेको बि तव्हांखे पसंदि हुजे, बीन्स, शिमला मिर्च, जेको बि तव्हांखे पसंदि हुजे तव्हां विझी सघंदा आहियो। हाणे मां तईअ में चटकारो अची वियो आहे, त मां विधो कड़ी पत्तो, साओ मिर्च ऐं वढियल पटाटो। थोरो मिक्स करे छॾींदासीं। जेसिताईं पटाटो फ्राए थिए तेसिताईं असां हिते 2 बसर कटींदासीं। मां हिन में 2 बसर यूज़ कया आहिनि। 2 बसर सना सना कटे उन में असां मिक्स करण वारा आहियूं। ऐं तेसिताईं असां मिक्स कंदासीं जेसिताईं उहो हल्को पिंक थी वञे, गुलाबी थी वञे, जीअं त उन में कचाइप जेका आहे उहो निकिरी वञे। जेसिताईं बसर मां कचाइप निकिरे तेसिताईं असां हिते टमाटा कटे रहिया आहियूं। मां हिन में विधा आहिनि 2 टमाटा, 1 पटाटो, 2 बसर ऐं 2 टमाटा। टमाटा विझण खां पोइ असां हिन में थोरा मसाला विझंदासीं, जीअं ॻाढ़ो मिर्च ऐं लूणु इन रधण जे प्रोसेस खे फास्ट करे छॾींदो आहे। टमाटा जल्दी ॻड़णु शुरू थी वेंदा आहिनि। ऐं थोरी सी खंडु, छो त खटो मिठो तिखो सवादु अगरि पोहनि में हुजे त ॾाढो मज़ो ईंदो आहे। मां हिते विधा ॻाढ़ा मिर्च बि ऐं मिक्स कयो। मिक्स करे असां हिनखे 2 मिंट ढके छॾींदासीं, ताकी टमाटो जेको आहे उहो सिझी वञे चङी तरह ऐं उनजी कचाइप निकिरी वञे। 2 मिंट थी विया आहिनि। हाणे असां टमाटनि खे खोले ॾिसंदासीं, चङी तरह सिझी विया आहिनि। त हिन में असां पुसियल पोहा विझंदासीं। पुसाइण महिल तव्हां हिनखे चङी तरह तकड़ में पाणी में धोई कढो,
त जेको एक्स्ट्रा पाउडर आहे उहो निकिरी वेंदो ऐं तव्हांजा पोहा खिलिया खिलिया ठहंदा। उनजे मथां विझंदासीं साओ कोतमीर, साओ मसालो कटे करे सनो सनो, उहो विझण खां पोइ वरी 5 मिंट ढके छॾींदासीं। हाणे 5 मिंटनि खां पोइ ॾिसो असांजा पोहा रेडी। हाणे असां कंदासीं प्लेटिंग लाइ असां हिकु प्लेट खणंदासीं। प्लेट में असां विझंदासीं पोहा। पोहनि से तव्हां अलॻि अलॻि तरीक़े सां प्लेटिंग करे सघंदा आहियो, मुङेड़ा बि विझी सघंदा आहियो, पर मां अॼु हिन में विझण वारी आहियां सनो सिङर, जेको 0 साइज़ जो सेव पूरी जो सनो सिङर थींदो आहे। कई माण्हू हिन में इंदौरी सिङर बि विझंदा आहिनि, रतलामी सेव जंहिंखे चवंदा आहिनि, पर मां सनो सिङर विझी करे उन खां पोइ लीमे ऐं मिर्च सां सजाईंदसि। ऐं हे ॾिसो असां पोहा केॾा ख़ूबसूरत था लॻनि, मस्तु। हाणे नाश्तो पाणी थी चुको आहे। हाणे असां ठाहींदासीं चांहि लाइ मां बटलो रखी चुकी आहे, गैस चालू। ऐं असां हिन में विधोसीं पाणी, चांहि पत्ती, खंडु, थोड़ी वडफ। हाणे चांहि ठहंदी तेसिताईं असां लॻाईंदासीं झाड़ू ऐं पोचो। तेसिताईं असां घर क्लीन थी वियो, पोइ सनानु करे कंदासीं पूॼा। मिलूं था। कमंद मिलियो अॼु मुंहिंजो सालो वठी आयो आहे। ॾिसोसि कीअं थो कटे। छा त स्टाइल अथसि कमंद कटण जी। लॻे थो कमंद यानी गन्नो, शुगर केन, जंहिंखे सिंधी न ईंदी हुजे त ॿुधाए छॾियां। लॻे थो भाऊ इहे असांजे बचपन जूं यादूं आहिनि। असां गोल मैदान ते वेंदा हुआसीं, रुपए जो कमंद वठंदा हुआसीं ऐं वण ते वेही करे इहो कमंद ॾंदनि में एॾी मज़बूती हूंदी हुई जो ॾंदनि सां छिले छिले खाईंदा हुआसीं। सची अॼु बचपन जो यादि अची वियो आहे। हाणे ॾिसो हिकु नई टेक्निक थो सेखारे। हे सेखारे थो की कमंद खे छिलबो कीअं आहे। ॾाढी हिम्मत ऐं ताक़त जो कमु आहे इहो। अॼु इहा हिम्मत विशाल कई आहे। गंडेरू ठाहींदो न, मां गंडेरी चाट मसालो विझी खाईंदासीं। वाओ। हेलो, हाणे थिया आहिनि 2:15। असांजो सॼो कमु लही वियो आहे, सनानु पाणी सभु थी वियो आहे। थैंकफुली अॼु मूंखे रोटी न ठाहिणी हुई। मूंखे कुकिंग जाम वणंदी आहे ख़ैर, पर अॼु माई न आई हुई त ॾाढो परेशान हुयसि की कीअं थींदो छा थींदो। एॾो सभु कम बि आहिनि, कॉलिंग करणी आहे, हिकु ज़ूम वेबिनार बि आहे, प्लस व्लॉगिंग करणी आहे। पहिरियों वारो जेको वीडियो ब्लॉग थी करे एडिट थी चुको आहे, हुनमें वॉइस ओवर करे हुनखे अपलोड करणो हुयो, त जाम कुझु कम हुया। ख़ैर वीडियो अपलोड थी वियो आहे। हाणे तव्हां 3 बजे ॾिसी सघंदव। कोशिशि कंदसि हर ॾींहं ते 3 बजे विझां, पर लेट्स सी, हिकु हफ़्तो ट्राई करे था ॾिसूं कीअं थो वञे, न त पोइ असां अकॉर्डिंगली टाइम एडजस्ट कंदासीं। ऐं रोटी इन करे न ठाहिणी हुई छो त अॼु मुंहिंजी भाॼाईअ असांजे लाइ छोला भटूरा मोकिलिया हुया, जेके जाम यमी हुया। मां तव्हां सां ज़रूरु पिक्चर शेयर कंदसि कि केॾा मस्तु छोला भटूरा हुन मोकिलिया अथई। जाम ॾींहंनि खां खाइण जी दिलि हुई। ऐं प्लस अॼु जे ॾींहं ते जंहिं ॾींहुं मूंखे जाम कमु हुजे उन ॾींहुं कोई मोकिले छॾे त हा सोने पे सुहागा, राइट। त हाणे हीअ रही ध्रुविका। हाणे ध्रुविका सुम्हण वारी आहे, सुम्ही करे उथंदी। तेसि ताईं मूंखे हे सभु लटा वेरे रखणा आहिनि, तव्हां ॾिसी सघो था। हे लटा वेरे करे कबट में सेट करणा आहिनि। उनखां पोइ कुझु भाॼियूं आयूं आहिनि, उहे मूंखे भाॼियूं क्लीन करणियूं आहिनि। साई भाॼी आहे ऐं कुझु फ्रूट्स आहिनि, उहे सभु सेट करे रखणा आहिनि, वॉश करे। उहो सभु करण खां पोइ मां पंहिंजे ऑफिस जे कॉलिंग जे लाइ वेंदसि ऐं पोइ ऑफिस जो थोरो कमु कंदसि। 6 बजे मुंहिंजो वेबिनार आहे। 6 बजे वेबिनार स्टार्ट थींदो, 6:40 ते फिनिश थींदो। उनखां पोइ वापसि असांजो इवनिंग रूटीन चालू थींदो। त ॾिसंदा रहो, अॻियां जाम कुझु आहे अॼु सॼे ॾींहं में। मिलूं था हिकु नंढी ब्रेक खां पोइ। हे रहिया मस्तु मस्तु टेस्टी छोला ऐं उन सां गॾु भटूरा काफ़ी सॉफ्ट आहिनि ऐं काफ़ी क्वांटिटी मोकिली अथऊं, जेका असां टिनी लाइ सफिशिएंट थी वेंदी। सो थैंक यू सो मच प्रकृति फॉर सच अ लवली लंच। छोला भटूरा ऐं उन सां गॾु कचो बसर। मस्तु टेस्टी यमी छोला भटूरा खाइण खां पोइ हाणे मां वेड़े रही आहियां कपिड़ा वेड़ण खां पोइ पालक साफ़ करे सभु फ्रूट्स धोई करे रखंदसि ऐं उन खां पोइ मां पंहिंजे ऑफिस जे कम ते लॻंदसि। सो असांजा सभु कपिड़ा वेड़जी करे फिनिश थी विया आहिनि।
असां हिते लॉट लॻाए रखियो आहे, बसि हाणे कबट में लॻाईंदासीं ऐं पोइ पालक क्लीन करे। चांहि ठही वई आहे ऐं हाणे ध्रुविका खे थोरी बुख लॻी आहे त असां ठाहियूं था बटर ब्रेड। हे बटर रेडी आहे। हे ध्रुविका जाम एक्साइटेड आहे बटर खाइण लाइ। ध्रुविका's love for butter. ध्रुविका एक्साइटेडली पप्पा खे ॿुधाइण वई आहे कि असां हाणे बटर ब्रेड खाइण वारा आहियूं चांहि सां। तव्हां बि खाईंदो बाबा हिकु स्लाइस? पप्पा खे बि दिलि थी वई आहे खाइण ते। खंड विझणी आहे चांहि में? प्लेन माना खंड त विझंदी न? खंड वारो खाईंदी न? तव्हां बि सोचंदा हूंदव कि मां इहो कहिड़ो सुवाल थी पुछां कि खंड विझणी आहे कि न, छो त मूंखे बिना खंड वणंदो ऐं जाम माण्हुनि खे खंड सां वणंदो आहे, त इन करे मां पुछी करे ऑप्शन ॾेई करे पोइ मां इहो करणु चाहींदी आहियां। फाइनली मुझे वेबिनार खत्म थी वियो। हाणे असां टू डू लिस्ट जे तरफ बढ़ंदासीं ऐं ॾिसंदासीं असांखे बाक़ी छा छा कम पेंडिंग आहिनि। तेसि ताईं ध्रुविका तुंहिंजी पढ़ाई थी वई आहे? हाणे मुंहिंजो वेबिनार ख़तम थी वियो आहे, त अचो ॾिसूं था बाक़ी छा छा पेंडिंग आहे। मूंखे हिकु ॼणे जी KYC करणी आहे, ॿ रजिस्ट्रेशन करणा आहिनि, हिकु ऑर्डर प्लेस करणो आहे ऐं सोशल मीडिया ते कुझु मुंहिंजे बिज़नेस सां रिलेटेड पोस्ट करणो आहे। त इहो सभु असां मुंहिंजे ख्याल सां टाइमर लॻाए करे मां कंदमि त मुंहिंजो जल्दी थी वेंदो, अदरवाइज़ रहिजी वेंदो। इहो मुंहिंजी क्विक टिप आहे तव्हां सभिनि लाइ। जॾहिं बि जेको कमु तव्हांखे करिणो हुजे ऐं तव्हांखे लॻे कि मूंखे टाइम लॻंदो ऐं मां न करे सघंदसि, टाइम घटि थी पवंदो, त हमेशह टाइमर सेट कयो। जॾहिं तव्हां टाइमर सेट कंदव, पाण खे हिकु टारगेट ॾींदव, त तव्हांजो माइंड उन ते ई फोकस रहंदो। छो त अॼुकल्ह लाइफ में डिस्ट्रेक्शन जाम आहे। फ़ोन हुजे, लैपटॉप हुजे, ईमेल्स हुजनि, सोशल मीडिया हुजे, जाम डिस्ट्रेक्शन्स अची वेंदा आहिनि। त उनखे तव्हांखे फोकस रखण लाइ टाइमर जाम इम्पोर्टेंट टूल आहे, जेको तव्हांखे तव्हांजो साथी थी करे उन कम खे जल्दी खां जल्दी कंप्लीट करण लाइ, पूरो करण लाइ तव्हांजो मददगार थी साबित थी सघंदो आहे। त अचो त टाइमर लॻायूं था ऐं हाणे थिया आहिनि 6:49। मां कोशिशि कंदसि सोशल मीडिया पोस्ट, रजिस्ट्रेशन, KYC ऐं ऑर्डर प्लेसमेंट जेको आहे मुंहिंजो 7:15 ताईं ख़तमु थी वञे, जीअं हुनखां पोइ फ्रेशन अप थी करे असां संध्या जी आरती कयूं ऐं पोइ डिनर जे लाइ ॾिसूं कि छा असांखे ठाहिणो आहे ऐं पोइ डिनर रूटीन स्टार्ट कयूं। सो लेट्स गेट स्टार्टेड। एज यूजुअल कल्ह वांगुरु वापसि नेट इशू थो ॾिए, लेकिन स्टिल आई विल रिमेन फोकस ऐं मां जेको टाइमर सेट कयो आहे उन टाइम लिमिट में ई पूरो करण जी कोशिशि कंदसि। सो नेवर डोज़ होप, कीप अप दिस एनर्जी। हिते मां करे रही आहियां संध्या आरतीअ जी तयारी। ॾीए में वट ठाहे करे विधी आहे, अगरबत्ती कढी आहे ऐं ॾीए में तेल विझी करे असां ॾीओ ॿारे कंदासीं आरती।
संध्या आरती थी वई आहे। हाणे असां ठाहींदासीं असीं साई भाॼी। उन लाइ मां जेका पालक शाम जो सोए रखी हुई उनखे सनो सनो कटे धोई रखियो आहे। धोअण खां पोइ असां फ्राई पैन रखियो आहे गैस ते ऐं उन में विधो आहे थोरो तेल। उन तेल में विझंदासीं सनी कटियल थूम ऐं अदरक। इहो तेसिताईं फ्राई कंदासीं जेसिताईं ॿिन्ही जी कचाइप निकिरी वञे। जेसिताईं हिननि जी कचाइप निकिरे ऐं फ्राई थियनि असां कटूं था बसर खे मां लंबो लंबो कटियो आहे। उन खां पोइ असां हिनखे मिक्स कंदासीं थूम ऐं अदरक खे ऐं उन में विझंदासीं बसर ऐं सावा मिर्च 2 या 3 सावा मिर्च डिपेंडिंग तव्हां केतिरो तिखो खाईंदा आहियो विझी सघंदा आहियो। उन खां पोइ असां हिनखे चङी तरह मिक्स कंदासीं जेसिताईं बसर गुलाबी थिए उन में कचाइप वञे तेसिताईं असां कटे रहिया आहियूं टमाटा। हाणे असां हिनखे बसर असां चङी तरह पकजी वियो आहे त असां हिनखे विझंदासीं हाणे टमाटा विझण खां पोइ असां हिन में विझंदासीं सुका मसाला जेके सिंधी सुका मसाला थींदा आहिनि। लूणु मिर्च हैड दारा जीरो पाउडर ऐं के अमचूर विझंदा आहिनि त साई भाॼीअ में अमचूर ॾाढो सुठो लॻंदो आहे। त मां हाणे हिन में विधो आहे हैड दाणा अमचूर ॻाढ़ा मिर्च जीरा पाउडर। इहे सभु शयूं विझण खां पोइ लूणु विझी करे असां हिनखे चङी तरह मिक्स कंदासीं। थोरा मसाला सिझी वञनि पकजी वञनि उन खां पोइ असां हिन में विझंदासीं सनी कटियल साई भाॼीअ में हूंदी आहे पालक चूको सुआ मेथी ऐं धाणा। इन्हनि सभिनि जो मिक्सचर। तव्हांखे लॻंदो मां हेॾी नंढी फ्राई पैन में छो थी ठाहियां जबकि हेॾी पालक आहे त तव्हां टेंशन न कयो। पालक पाणी छॾींदी आहे सुसी वेंदी आहे। मूंखे थोरो लूणु घटि पियो लॻे त मां विधो आहे। सुसण खां पोइ थोरी घटिजी वेंदी आहे त हिन फ्राई पैन में उहो आराम सां ठही वेंदी। हाणे हिनखे असां थोरो मिक्स कंदासीं। तव्हां ॾिसो था साई भाॼी सुसंदी थी वञे। इन खां पोइ असां हिनखे ढके करे 10 मिंट खनि सिजाईंदासीं। सिजाइण लाइ असां ढक जे मथां विधो आहे पाणी जीअं इन जेके बि न्यूट्रिशन आहिनि उहे इंटैक्ट रहनि। जेसिताईं साई भाॼी ठहे तेसिताईं असां ॻोए रहिया आहियूं अटो। जेसिताईं रोटी ठहे तेसिताईं ध्रुविका पंहिंजी साइड सां रांदि खेॾी रही आहे। हाणे असां चेक था कयूं कि असांजी साई भाॼी जो छा हाल आहे ठही आहे की न। त इहे असां हटायो ढकन पाणी फिटी करे छॾियो। थोरो मिक्स करे ॾिसंदासीं। बिल्कुलु ज़बरदस्त असांजी साई भाॼी ॾाढी मस्तु ॻरी वई आहे। लिटरली ॾाढो मस्तु सवादु थो अचे। ईअं दिलि थी करे कि हा ईअं बसि हिकदमि हाणे ई खाई वठां। साई भाॼी रेडी आहे। अचो त फुल्का पचायूं ऐं बसि गर्मा गरम रोटी खाऊं। फाइनली हाणे मुंहिंजो डे ओवर थियो आहे। हाणे थिया आहिनि राति जा 9। असांजी रोटी पाणी सभु थी वियो आहे। असां तव्हां ॾिठी हूंदी सिंधी एसी साई भाॼी ठाही आहे त एसी साई भाॼी सां फुल्को खाधो आहे। हाणे थी वियो आहे। असां राति जी रोटी अॼु इन करे कई आहे सुभाणे छा त ग्यारस आहे। ग्यारस ॾींहुं मां सोचियो आहे कि मां विर्तु रखंदसि। सिंधी ग्यारस जी रेसिपीज़ सची में जाम टेस्टी ऐं स्वादिष्ट हूंदियूं आहिनि त तव्हां सुभाणे जो वीडियो बिल्कुलु मिस न कजो। अॼु असां हिन व्लॉग खे हिते ई स्टॉप था कयूं। मिलंदासीं सुभाणे ग्यारसी थीम सां गॾु। तेसिताईं घर में रहो सुरक्षित रहो सेफ रहो हथ घड़ी घड़ी धोईंदा रहो। जेकॾहिं ज़रूरी हुजे त ई ॿाहिरि निकिरो ऐं ॿाहिरि वञण महिल मास्क ज़रूरु पायो। उमेदु आहे तव्हांखे अॼु जो इहो वीडियो पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो आहे त लाइक दॿाइजो। जेकॾहिं तव्हांखे जाम वधीक पसंदि आयो आहे त तव्हां इहे पंहिंजे फ्रेंड्स रिलेटिव्स में बि शेयर करे सघंदा आहियो। हेठि शेयर बटन अथव। जेकॾहिं तव्हां चाहियो था अॻियां ईंदड़ व्लॉग्स जेके बि आहिनि तव्हांखे पसंदि अचनि था ऐं तव्हां चाहियो था कि सभिनि खां पहिरियों न्यापो तव्हांखे मिले जीअं ई व्लॉग अपलोड थिए या कोई वीडियो अपलोड थिए त सब्सक्राइब बटन दॿाए करे घंटी वॼाइणु बिल्कुलु न विसरिजो। शुभ रात्रि। जय झूलेलाल।